तव्हांजूं जेके माज़ी में जेके कुझु न कुझु सियासी एक्टिविटीज़ हिते रहियूं उन में काफ़ी तेज़ी हुई। कुझु अरसे खां वठी माना उन में काफ़ी सारी माना सुस्त रफ़्तारी आहे। मदईजी शहर जे मुख़्तलिफ़ इशूज़ ते अवां जो आवाज़ु नज़र नथो अचे। शहरवासी जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ क्वेश्चन्स रेज़ कनि था त शायदि जेको धर्मामंद शाह साहिबु आहिनि उहे सियासत खां किनारा कश थी विया आहिनि। त तव्हां छा चवंदव उन हवाले खां? बिस्मिल्लाह रहमान रहीम। सब खां पहिरों तव्हांजो महिरबानी शुक्रिया त तव्हां मूंखे हिते घुरायो। अहिड़ी काई बि ॻाल्हि न आहे ऐं हाणे बि आवाम सां गॾु आहियूं, आवाम में आहियूं। वरी इलेक्शन आहे, इलेक्शन में गॾु हूंदासीं। सही किनारा कशी त कान्हे का। बाक़ी जेके इलाही सारा इशूज़ हुया उन्हनि मां कुझु रिज़ॉल्व थी विया आहिनि ऐं हाणे त वरी इलेक्शन जी वरी टाइम अची वियो आहे। सही वरी इलेक्शन में अलाह कंदो सोभ मिलंदी, इंशाअल्लाह। वरी पंहिंजे हथनि में डायरेक्ट हूंदो त ज़रूरु आवाम खे रिलीफ मिलंदो जेको वधीक हूंदो। जो असांजो जेको क्रिकेट स्टेडियम आहे, लाइब्रेरी आहे या प्लस में पार्क आहे, उन खां अलावा जेको आहे जेको हिते मुसाफ़िर खानो आहे जेको स्थान ते मदीजी जे हिते आहे, उहो बि हिन वक़्तु माना जेको आहे उहो कंफर्टेबल न आहे, यूज़फुल न आहे। हिकिड़ो बराए नाम ई ठहियलु आहे। उन में का फैसिलिटीज़ न आहे, न वॉशरूम आहे, न को पाणी आहे। उन जे जेको मुसाफ़िर खाने जे अॻियां जेको आहे चिंचियूं ऐं जेके रेड़ियूं बीठियूं हूंदियूं आहिनि। कोई बि इज़तदार माण्हू जेको आहे पंहिंजी फैमिली उते जेको आहे कुझु बैटिंग जे लाइ नथो तरसाए सघे। त अवां हिननि मसइलनि जे हवाले सां छा चवंदव? उन्हनि जे हल जे हवाले सां कहिड़ियूं इफ़ाट्स आहिनि अव्हां जी? ॾिसो, लाइब्रेरी त ऑपरेशनल आहे। उनखे मां पंहिंजे तौर ते AC बि गिफ्ट कई हुअमि ऐं उते काफ़ी शयूं हुयूं। DC साहब बि उन लाइ कुझु कोशिशि कई ऐं बाक़ी जेको प्ले ग्राउंड आहे उहो त सही हुयो, उहो हले नथो, उते ॿार खेॾंदा आहिनि। ऐं टीं जेकी तव्हां ॻाल्हि कई मुसाफ़िर खाने जी, त मुसाफ़िर खाने लाइ शुरू में हुयो, वरी पोइ हुनखे ड्राइव हुयो, वरी हाणे ॿीहर शायदि रिपेयर थियो आहे। हुन लाइ बि मां ॻाल्हाईंदुमि DC साहिब सां, त कोशिशि कंदासीं त हुते जेको आहे न इहो वरी ऑपरेशनल थी वञे, ख़ासि तौर ते लेडीज़ लाइ। हुन लाइ बापर्दा निज़ाम हुजे ऐं इन्हनि खे वरी इशू तव्हां खयो आहे त हिनखे सीरियसली ॾिसो। सही ॿार जे खाट रहियो वियो, मोटर साइकिलियूं जेके आहिनि उहे खजी वञनि थियूं पियूं। लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन जेका आहे उहा अहिड़ी नज़र नथी अचे। अवां छा चवंदव उन हवाले सां? बसि हिन जी वजह इमरान ख़ान आहे। अच्छा, इमरान ख़ान त तेल महांगो करे छॾियो ऐं माण्हुनि जी जेको आहे न बेरोज़गारी आहे ऐं महांगाई थी वई आहे। त उहे जेके नौजवान आहिनि हिते जेको आहे कंहिं ॿी एक्टिविटीज़ जी जाइ ते उहो ख़राबु एक्टिविटीज़ में लॻी था वञनि। पोइ माना हिकिड़ा त हूंदा आहिनि पका ॾुआरी जेके इहे कमु कंदा आहिनि, पर हाणे जेके आहिनि पकनि ॾुआरनि जी जाइ ते जीअं हाणे मां हुयुमि त हिते को दायनि जी चोरी थी वई, 2 मोटरसाइकिलूं घर जे अंदरां। हाणे हुते पाड़े पाड़े में चोर थी विया आहिनि। 5-5 हज़ार मोटरसाइकिल विकिणे था अचनि। 5,000 त मिलंदा नंढे यंग एज छोकिरे खे 5,000 मिलनि था हिकिड़ी मोटरसाइकिल खे, माना बग़ैर स्टार्ट कए खणी था वञनि। त उन लाइ बि पुलिस जेको आहे पंहिंजे तौर ते कोशिशि करे थी ऐं हुन में ॾाढियूं ज़ातियूं बि थियनि थियूं के अहिड़ा हूंदा आहिनि चोरी थींदियूं आहिनि त पुलिस वारा शक जी बुनियाद ते अलाइण खे खणी वेंदा आहिनि ऐं उन्हनि सां ज़्यातियूं कंदा आहिनि, टॉर्चर कंदा आहिनि ऐं इहो ग़लति अमल आहे। इन जी मां मज़म्मत कयां थो। बाक़ी पुलिस त नाइंसाफ़ियूं कंदी आहे, जिते किथे करे थी। पाकिस्तान जी पुलिस त उहा ई मशहूरु आहे। त हिते को अहिड़ो चेक एंड बैलेंस वाक़ई कान्हे जेको ऐं जे नाजाइज़ खजी थो वञे त कानून मुताबिक़ हुनखे 24 कलाकनि में कोर्ट में पेश करिणो आहे। 24 कलाक छा आहे, हाणे मां रिसेंटली कंहिंखे कमु हुयो छोकिरो हिकिड़ो, उनखे 4 ॾींहं थिया आहिनि। 4 ॾींहं थिया आहिनि, उहो पुलिस कस्टडी में आहे। थाणे ते न आहे, मधे जी थाणे ते, उहो वरी कंहिं ॿिए थाणे ते रखनि था। त इहो हिते रूटीन में हले थो। को हुन लाइ आवाज़ु न उथारींदो आहे, न को चवंदो आहे। ऐं थोरो चोरी में मुलविस हूंदा आहिनि त हुनजा वारिस बि थोरो पोइ हिते हूंदा आहिनि, थोरो घणी मुलविस हूंदा आहिनि। त इहो आहे ग़लति अमल आहे, मां हिनखे कंडेम कयां। एहसास किफ़ालत प्रोग्राम जे हवाले सां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ आवाज़ु उथंदो रहियो आहे। मदीजी में हिकिड़ो एहसास किफ़ालत हिकिड़ी कैंप आहे हिन जे हवाले सां, त उन ते 1,000 रुपयो फ़ी हिकु ग़रीब मिसकीन मां जेका पैसा अचनि था उन मां 1,000 रुपयो कटवती कई थी वञे ऐं खुलेआम कटवती कई थी वञे। उन हवाले सां को तव्हां छा चवंदव उनखे इज़ाले जे लाइ ग़रीबनि खे?
उहो जीअं ग़रीब जी कटौती थिए थी उहो अची करे दरख़्वास्त ॾे थाणे ते या ॿुधाए कंहिंखे या तव्हांखे ॿुधाए त हुननि खे जेके कटौती करनि था उन्हनि खे जेको आहे पुलिस कार्रवाई कंदी उन्हनि खे ॿधंदी। उहो कोई ईंदो ई कान कंप्लेनेंट, तव्हां ई चवंदा रहंदो त उन सां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो। पुलिस ॾे कंप्लेनर इन करे नथा वञनि त वरी रहंदो ब्लैकमेल था थी वञनि न। त हिकिड़ो कानूनी चोर जोई जे हवाले तां जेको कैंप इंचार्ज आहे उनखे रिसेप्शन रसीद माना ॾियणी आहे, जंहिंखे नथी मिले त रसीद कंहिंखे बि नथी मिले, हिक खे नथी मिले त उहो ई कंप्लेनेंट थींदो नी। बग़ैर कंप्लेनेंट थिए वरी केरु वेंदो? को फरियादी त हुजे त मां सां 1000 रुपयो कटियो आहे। सही, उहो माना इहा त हवाई ॻाल्हि थी त कटनि था। त उन ते जेको आहे FIR त नथी लॉन्च थी सघे, न थी सघंदी। FIR फ्रॉड जी आहे, चीटिंग जी आहे, फ्रॉड था करनि। कानूनी वे सां उन ते माना FIR थी सघे थी। बिल्कुलु थींदी FIR, छो न थींदी। त जेको माण्हू माना जिन खां एहसास किफ़ालत जी 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 अमानत आहे न, इहा त पैसनि में 1000 रुपयो कटवती करे थो त उनजे ख़िलाफ़ माना जेको मुतासिर माण्हू आहे FIR लॉन्च करे सघे थो। हा बिल्कुलु। धोखे जी थींदी या फ्रॉड आहे? चीटिंग जी थींदी, चीटिंग अमानत में ख़यानत आहे। अच्छा, हुन जी एज़ ए शहरी तव्हां जेको आहे चूंकि मदेजी शहर जे हिन जा अवाम जे दिलनि जा दरमान बि आहियो, हीअ तव्हांजो मेजर इशू आहे ग़रीबनि जी हक़ तलफ़ी थी थिए, त अवां ज़ाती तौर ते कहिड़ा इक़दामात करणो? हिकिड़ा ग़रीब माण्हू आहिनि हिक हिक शइ ते FIR त कोन कटराईंदा। 1000 रुपए ते FIR कटराइनि त माना जेके 12000 मिलिया अथनि उहे बि पंहिंजे हुन 1000 जे हासिलात लाइ 12000 न कटाइनि त तव्हांखे ॿुधाइनि, तव्हां अची करे को मीडिया ते हलाईंदो त उन महिल ई सस्पेंड थी वेंदो। अॼुकल्ह सोशल मीडिया असांखे त ॿुधायो अथऊं, असां तॾहिं तव्हांजे साम्हूं गुस्सन रेज़ रखियो आहे। हुननि जेको मूवी जीअं हलाईंदा हुओ क्लिप पंहिंजे कमनि लाइ हलाईंदा हुओ नी, त हुननि जे लाइ हलाईंदो त पाण ई इहे क्लिप जेकी आहे मथे ताईं वेंदी आहे, हुन ते सस्पेंड थी वेंदा। अच्छा, बेजी इलेक्शन हाणे जेको आहे जेके इम्कानात आहिनि मौजूदु त बलदियाती इलेक्शन जेको आहे मे बि कुझु टाइम में थिए, त उनजी पहिरीं जेको स्टेप आहे हिन वक़्तु तकबंदियूं, उनखे तव्हां कहिड़ी नज़र में ॾिसो था? ऐं उनखां पोइ जेको आहे BD इलेक्शन में पार्टिसिपेट करण जे हवाले सां तव्हांजा छा ख़्याल आहिनि? तकबंदियूं सही थियूं आहिनि, असां जेके करायूं आहिनि हुकूमत, उन में जेके एतिराज़ आहे उहो पार्टी लीडरशिप रखियूं ऐं तक़रीबन सही थियूं आहिनि। असां मुतमइन आहियूं तकबंदियुनि खां। बाक़ी इलेक्शन थींदी त हिसो वठंदासीं, लाज़मी इलेक्शन में आहियूं असां बि कैंडिडेट आहियूं इंशाल्लाह, जेको पार्टी चवंदी पीपल्स पार्टी। तव्हांजो पंहिंजो ख़्यालु छा आहे, रुख़ छा आहे? तव्हां चेयरमैनशिप जी टाउन चेयरमैनशिप जे हवाले सां एफर्ट्स वठंदव? हा ज़रूरु वठंदुमि। अच्छा, चाहे जो सभिनि खां पहिरियों हूंदो आहे वार्ड जी सीट लाइ टिकट, जी जी, उहा टिकट मिलंदी आहे, उन खां पोइ माण्हू इलेक्शन विढ़ंदो आहे, इलेक्शन कामयाबी माणींदो, जी उन खां बाद वरी पार्टी फ़ैसिलो कंदी आहे सही। चेयरमैन कंहिंखे कयो वञे। अच्छा, पंहिंजे मुंहिंजे मथां ज़िमेदारी रखंदा त मां कोशिशि बि कंदुमि त ज़िमेदारी मिले सही ज़रूरु, ऐं जे न मिली त बि ठीकु आहे, उहो एज़ अ मेंबर थी कमु कंदासीं, पोइ ज़िद न आहे। सही। हिन वक़्तु जेके पीपल्स पार्टी जे हवाले सां आगा सिराज ख़ान हिन वक़्तु जेके आहिनि उहे नैब जी हिरासत में आहिनि, त उन हवाले सां तव्हां छा चवंदव? ॾिसो उहो केस पेंडिंग आहे सुप्रीम कोर्ट में, उहो हाणे लॻल आहे। रिसेंटली तव्हांजी मुलाक़ात बि थी हुई आगा साहिब सां? हा, उहो 17 तारीख़ ते लॻल आहे। उन्हनि में कुझु पेपर्स उन्हनि वेरीफाई लाइ मोकिलिया, उहे वेरीफाई बि शायदि थी विया हूंदा। अलाह कंदो बेल आउट थी वेंदासीं। अच्छा, त अंदाज़ो माना छा आहे, केतिरे अरसे ताईं उन्हनि जी बेल थियण जा इम्कानात आहिनि? मूंखे उमेदु आहे त हे 17 तारीख़ ते लॻल आहे, शायदि 17 ते थी वञे इंशाल्लाह, ऐं न थी त हे रमज़ान में तव्हां ख़ुशख़बरी ॿुधो, रमज़ान शरीफ़ में ज़रूरु थी वेंदो। हीअ जेको आहे हिन वक़्तु जेकी असां वटि सियासी हवाले सां ख़ासि करे जेको ज़िले शिकारपुर में जो सभिनी जेके MPAs आहिनि ऐं ख़ासि करे जेके बंगला आहिनि पीपल्स पार्टी सां जेके बिलोंग कनि था, शेख हाउस आहे, भयो हाउस आहे, कमारियो हाउस आहे, दुरानी हाउस आहे, इन्हनि में जेके विछोटियूं हुयूं त उन जो जेको पीपल्स पार्टी जी आला क़यादत बि नोटिस वरितो हुयो, ॿुधण में आयो हुयो, त उन हवाले सां छा आहिनि, कुझु को मूवमेंट थी आहे या अफ़वाह आहिनि? न, इहो जेको हुयो उन खां पोइ मुंहिंजे ख़्याल सां हाणे त को अहिड़ो इशू न आहे, हाणे त सभु इंटरलिंक आहिनि। हिन वक़्तु बि कोट दुरानी ऐं कमारिया हाउस में त विछोटियूं नज़र अचनि थियूं पियूं? मुंहिंजे ख़्याल सां कान्हनि खे अहिड़ी त ख़ासि कान्हे, मूंखे त नज़र न आहिनि। सही। हा, शिकारपुर में जेको कबीला जी तकरार हलनि पिया हिन हवाले सां तव्हां खां बसि हुन में ॾाढो ॾुख आहे, ॾाढा इंसानी जानूं लाश थियूं, कहिड़े तरीक़े सां इहे ख़तमु थियणु खपनि, ऐं उन लाइ बसि इहो आहे त आम तौर ते ईअं ई थींदो आहे
त मेड़ में त काफ़िला वेंदा आहिनि ऐं पोइ वरी पाण में ठही वेंदियूं आहिनि धुरियूं। ऐं उमेदु इहे ई था कयूं त इंशा ताला इहे कुझु पुलिस पावर ॾी, कुझु सख़्ती पुलिस कंदी आहे, कुझु पोइ जॾहिं पुलिस जी सख़्ती थींदी आहे त पोइ पाण ई धुरियूं, पोइ काफ़िलो न बि वञे त हुनखे घुराईंदा आहिनि त अचो हाणे ठहूं था। सख़्ती पुलिस जी हूंदी, माना मेन किरदारु त पुलिस जो आहे, उन्हनि खे एक्शन खणणो आहे। पर उहे अञा ताईं मुंहिंजे ख़्याल सां एतिरी का मुतहरिक न थी आहे। उहो थी वञे त अलाह कंदो त इहे मसइला हल थी वेंदा। इहे क़ीमती जानूं आहिनि। ऐं हाणे ई रिसेंटली ॾिसो 5 9 माण्हू 8 माण्हू हिते